الرحيم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يوم يجمع الله الرسل فيقول ماذا أجبتم قالوا لا علم لنا إنك أنت علام الغيوب إذ قال الله يا عيسى ابن مريم اذكر نعمتي عليك وعلى والدتك إذ أيدتك بروح القدس تكلم الناس في المهد وكهلا وإذ علمتك الكتاب والحكمة والتوراة والإنجيل وإذ تخلق من الطين كهيئة الطير بإذني فتنفخ فيها فتكون طيرا بإذني وتبرئ الأكمه والأبرص بإذني وإذ تخرج الموتى بإذني وإذ كففت بني إسرائيل عنك إذ جئتهم بالبينات فقال الذين كفروا منهم إن هذا إلا سحر مبين. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां ॾाढा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला उन माण्हूअ खे हुकुम ॾिनो हो जेको पंहिंजे ज़िंदगीअ में मौत जे वेझो अची पहुतो। अल्लाह ताला उनखे तरग़ीब ॾींदे फरमायो त वसियत कजां, पंहिंजे माल जे मथां कंहिं न कंहिंखे शाहिद बणाइजां। ॿ शाहिद न त हिकु बि काफ़ी आहे त तुंहिंजो माल कहिड़ो आहे ऐं तुंहिंजनि वारिसनि खे कीअं पुॼाइबो। पोइ जेकॾहिं पोइ शाहिद किथे खुटी पए या गुसी पए, शैतान भुलाए विझेसि त उन जे मथां वरी ॿिया शाहिद बि शरीयत सेखारियो त मुक़ररु कबा जेके उन ग़लतीअ खे दुरुस्त कंदा। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। पोइ अल्लाह तबारक व ताला अॼोकिन आयतुनि में क़यामत जे ॾींहं जो हिकिड़ो मंज़र बयानु फरमायो। फरमायईं त क़यामत जो ॾींहुं अहिड़ो हिसाब किताब जो कड़क हौलनाक मंज़र जो ॾींहुं हूंदो, रियात कंहिंसां कोन थींदी। हिसाब वठंदासीं पर हिसाब जी शुरूआत अल्लाह से फरमाए थो यौम यजमअल्लाहु रुसुल। उन ॾींहुं असां पंहिंजे रसूलनि खे गॾु कंदासीं। अल्लाह तबारक व ताला पैगंबरनि रसूलनि सगोरनि खे गॾु कंदो। फ़यक़ूल पोइ चवंदो माज़ा उजबतुम, तव्हांखे पंहिंजे पंहिंजे उम्मत ॾिनी, पोइ तव्हांखे आसमानी किताब ॾिनो, तरग़ीब तालीम ॾेई करे तव्हांखे मां उम्मत ॾांहुं मोकिलियो। उम्मत जे माण्हुनि तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो? तव्हांजे ॾिनल सबक़ खे हुननि यादि कयो या न? हुननि तव्हांजे ॾिनल तालीम ते अमल कयो या न? हुननि तव्हांखे जी सां जवाबु ॾिनो या हुननि मोट उबती ॾिनी? माज़ा उजबतुम, छा जवाबु मिलियो क़ौम जो? ॿुधायो। पैगंबर सगोरा उन वक़्तु हैरान हूंदा, परेशान हूंदा त पंहिंजे ई उम्मत जे माण्हुनि जे बारे में छा चवनि। पर अल्लाह तबारक व ताला हर पैगंबर खे जॾहिं त चूंडियो आहे न त रब तबारक व ताला जी चूंड बि तमामु वॾी ऐं निराली आहे। उन वक़्तु पैगंबर सगोरा पंहिंजे उम्मत जे मथां ईअं बीही न वेंदा त हा हिननि कोन मञियो हो, बल्कि क़ुर थो फरमाए पैगंबर सगोरा जवाबु छा ॾींदा? अल्लाह साईं असां हिननि जे विच में हुयासीं, तुंहिंजो ॾिनल पैगाम उन्हनि ताईं पहुचायोसीं, तुंहिंजी ॾिनल तालीम ऐं तरबियत ते पहिरियां पाण अमल करे उनखे करे ॾेखारियोसीं त ईअं कयो। पोइ जेसि ताईं असां उन्हनि जे विच में मौजूदु हुयासीं, जीअरा रहियासीं, तेसि ताईं उन्हनि खे सेखारींदा रहियासीं, पाण बि अमल करे ॾेखारींदा रहियासीं त तव्हांखे कीअं करिणो आहे। जेसि ताईं असां हुयासीं तेसि ताईं कंदा आयासीं, सेखारींदा आयासीं, पाण बि उन ते अमल कंदा आयासीं।
रब साईं असांजे वफ़ात खां पोइ ला इल्म लना असांखे कोई इल्मु कोन्हे, तूं थो ॼाणी उन्हनि जे दिलि में छा हो, तूं थो ॼाणी। असां उन्हनि खे सेखारियूं पिया त हुन वक़्तु बि हू दिलि सां हाओ पिया कनि या मथां सरो पिया हाओ कनि, तूं थो ॼाणी। असांजे वफ़ात खां पोइ हू असांजे उन ॾिनल तालीम ते पाबंद रहिया या छॾे विया, तूं थो ॼाणी। माना बि तुंहिंजा हिसाब बि तूं कंदे, दिलनि जा राज़ बि तूं ॼाणे। जेसि ताईं असां हुयासीं तेसि ताईं हू असांजे साम्हूं आहे, असां उन्हनि खे अमल करे ॾेखारियोसीं, नमूने तौर ते आइडियल तौर ते थी ॾेखारियोसीं हीअं, पर असांजे वए खां पोइ तूं थो ॼाणे, सभु इल्मु तो वठा। इन्नका अंत अल्लामुल ग़ुयूब, तूं त सभु ग़ैब जा इल्म बि ॼाणी थो, तूं त सीननि जा राज़ बि ॼाणी थो, तूं दिलि जे इरादनि खे ॼाणी थो। माण्हू पाण नथो ॼाणे त सुभाणे मूंखे छा करिणो आहे, पर तोखे ख़बर आहे त इहो सुभाणे छा कंदो। तूं त एॾो राज़नि जो राणो आहे, तोखे ख़बर आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु ख़ुसूसी हिकु मिसाल क़ाइमु फरमाईंदो। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, क़ुरान तो फरमाए इज़ क़ाल अल्लाहु या ईसा, जॾहिं अल्लाह ताला फरमाईंदो काइनात सॼीअ जा इंसान मौजूदु हूंदा, पैगंबर सॻोरा मौजूदु हूंदा, ख़ुसूसन यहूदी ऐं नसरानी ईसाई सभु मौजूदु हूंदा, जेके ईसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ा चवनि था त ख़ुदा आहे, ॼाओ जो अनमोल नमूने सां आहे, बिना पीउ जे सिर्फ़ु माउ जे पेटां। हिकिड़ा वरी चवनि था न ख़ुदा कोन्हे, नऊज़ बिल्लाह ख़ुदा जो पुटु आहे, मरियम खे बिना पीउ जे किथां आयो, बसि ख़ुदा जे वजह सां आयो आहे, ख़ुदा हिन जो पीउ आहे, नऊज़ बिल्लाह ख़ुदा जो पुटु आहे। टिनि वरी चयो त न बाबा टे शयूं आहिनि जेके ख़ुदाईअ में गॾु आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं? ईसा अलैहिस्सलाम, हुनजी अम्मा, अल्लाह जी ज़ात। चौथनि वरी चयो न रे ईअं न, भला छा चऊं? न ईसा अलैहिस्सलाम, ईसा जी अम्मा ऐं जिब्राइल अलैहिस्सलाम, इहे टे ख़ुदाईअ में गॾु आहिनि। अल्लाह ताला उन्हनि समूरनि तबक़नि खे नाकाम ऐं नामुराद बनाइण जे लाइ पंहिंजे ईसा अलैहिस्सलाम पैगंबर खां उन्हनि जे साम्हूं सुवाल कंदो। अजीब अंदाज़ हूंदो, ख़ुसूसी तौर ते इहो सवाल जवाब हूंदो, ख़ासि अंदाज़ में। अल्लाह से फरमाए थो इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इब्न मरियम, ओ मरियम जा पुट ईसा, उज़्कुर नेमती अलैका व अला वालिदतिक, मुंहिंजूं जेके नेमतूं तो ते हुयूं, तुंहिंजे माउ मरियम ते हुयूं, उहे थोरी बयानु त कर। हाणे ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो जो बयानु करे, इन खां पहिरियां अल्लाह ताला उन्हनि यहूदियुनि नसरानियुनि सभिनी खे कनु खणाइण जे लाइ, चङी तरह उन्हनि जे अक़ीदे खे रद्द करण जे लाइ पाण पुछा फरमाईंदो, इज़ अय्यदतुक बिरूहिल क़ुदुस, मुंहिंजूं नेमतूं त तमामु वॾियूं आहिनि, पर वॾियूं वॾियूं ख़ासि नेमतूं ईसा बयानु त कर, मुंहिंजूं कहिड़ियूं नेमतूं तो ते ऐं तुंहिंजे माउ ते। अल्लाह से फरमाईंदुसि पाण कंदे, इज़ अय्यदतुक बिरूहिल क़ुदुस, छा मां तुंहिंजी मदद जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए कोन कई? साईं हा तो कई। तो कल्लिमुन नास फिल महदी व कहला, छा तो माण्हू सां कोन ॻाल्हायो? बंधननि में ॿधल हुई, माउ जे हंज में हुई, उते कोन ॻाल्हायो? साईं हा ॻाल्हायो। उन उमिरि में ॿार ॻाल्हाईंदा आहिनि? साईं न। उहा कहला ऐं वॾो जॾहिं थी अधरोट उमिरि जो, माना 30 सालनि जो, अधु वॾियो, सिंधीअ में चवंदा आहियूं अधरोट, अधु वॾियो, बचपन में ऐं अधु उमिरि में हिकु जहिड़ो थो ॻाल्हायो। नंढा ॿार फिसलंदा आहिनि ॻाल्हाइण में, उबतो सुबतो ॻाल्हाईंदा आहिनि, लफ़्ज़ चिॿा सिॿा कढंदा आहिनि। पोइ तो बचपन में बि ऐं अधु उमिरि में बि ॻाल्हाइण में को फ़र्क़ु रखियो? जहिड़ा वॾा ॻाल्हाईंदा आहिनि ओहिड़ो तो गुफ़्तगू ॻाल्हायो, जहिड़ा सियाणा ऐं समझदार ॻाल्हाईंदा आहिनि, बचपन में बंधननि में ॿधल हुई, उते तो अहिड़ो गुफ़्तो ॻाल्हायो। इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबिया वजालनी मुबारकन ऐनमा कुन्तु औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुमतु हय्या व बर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िया वस्सलातु वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। एॾा वॾा लफ़्ज़ बचपन में चया हुयईं। सूरत मरियम में उहो कलाम अल्लाह ताला बयानु कयो आहे। अल्लाह ताला क़यामत जॾहिं पुछंदुसि ईसा जे मुंहिंजा साईं बयानु कर मुंहिंजो उन्हनि नेमतुनि खे, तुंहिंजी ताईद कई मूं जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए? साईं हा। तो बचपन में ई ॻाल्हायो वॾनि वांगुरु? साईं हा। वकाल आहे वॾी उमिरि में बि तो ईअं ॻाल्हायो जीअं बचपन में ॻाल्हाई, हिकु जहिड़ो, कोई फ़र्क़ु न हो? साईं हा। वइज़ अल्लमतुकल किताब वल हिकमत व तौरात वल इंजील, मां तोखे
इल्मु ॾिनो, सेखारियो तोखे किताब तौरात जो इल्मु, हिकमत ऐं दानाई समझदारीअ जो इल्मु, नबूअत जो इल्मु, इंजील जो इल्मु सेखारियो तोखे। साईं हा उहो त बिल्कुलु सेखारियो। वरी तख़लुक़ु मिन अत्तीन कहैअति तैर बिइज़्नी, अथई यादि मिटीअ मां पखियुनि जूं शक्लियूं ठाहींदो हुई, पोइ उन्हनि खे मिटीअ जूं शक्लूं मिटीअ मां पखी ठाहे करे सोना सिबता घड़े ठाहे विया पियो। उन्हनि जूं चूंबूं, उन्हनि जा पेर, उन्हनि जा हॾड़ा, उन्हनि जी मुंडी, उन्हनि जा पर ऐं उन्हनि जा चंबा, इहे सभु कुझु ठाहे करे ईअं रखंदो हुई। पोइ इहे कंहिंजे हुकुम सां? साईं तुंहिंजे हुकुम सां। फ़तनफ़ुख़ु फ़ीहा, पोइ तूं उन्हनि में कॾहिं फूक ॾींदो हुई, फ़तकूनु तैरम बिइज़्नी, पोइ उहे मिटीअ वारा तुंहिंजे हथ वारा ठहियल पखी उॾामंदा वेंदा, पखी थी वेंदा, सचपच पखी थी वेंदा। कंहिंजे हुकुम सां? साईं तुंहिंजे हुकुम सां। वतुबरियुल अकमह वल अबरस बिइज़्नी, अल्लाह से फरमाईंदुसि त ईसा नबी जी मुंहिंजा साईं अंधो जेको हूंदो, अंधो मादरज़ाद अंधो, जाए जम खां जंहिंजूं अखियूं कोन हूं, उन्हनि जे अखियुनि ते बि हीअं तूं हथु फेरींदो आहीं हीअं, त सॼा थी वेंदा। साईं हा कंहिंजे हुकुम सां? साईं तुंहिंजे हुकुम सां। वल अबरस, कोड़ जे बीमारीअ वारा जेके मरीज़ हूंदा हुआ, सॼी ज़िंदगी इलाज करायूं, उन्हनि जो कोड़ मर्ज़ ख़तमु न थींदो हो, पोइ तूं उन्हनि जे हथु घुमाईंदो हुई या हीअं लिब खणी करे उनजे उन कोड़ वारे मर्ज़ ते हणंदो हुई त उहो नोबनू थी वेंदो हो। साईं हा कंहिंजे हुकुम सां? तुंहिंजे हुकुम सां। वइज़ तुख़रिजुल मौता बिइज़्नी, अल्लाह से फरमाए थो केतिरा ई सवें साल मुअल माण्हू क़बरुनि में पयल पुराणा मुर्दा क़ब्रिस्तान दफ़न थियल हेठि दॿिजी वियो, मींहनि बरसातुनि में पुराणो थी वियो, माण्हू ॻरी विया, उन्हनि खे बि तूं क़बरुनि मां हीअं इशारो कंदो हुई त निकिरी ईंदा। साईं हा कंहिंजे हुकुम सां? साईं तुंहिंजे हुकुम सां। वइज़ कफ़फ़्तु बनी इसराईल अन्क इज़ जिअतहुम बिल बय्यिनात, अथई यादि उहो वक़्तु जॾहिं यहूदी इहे बनी इसराईल वारा तोखे मारण जे लाइ हिकु घर में घेरो कयूं, तूं हिकिड़े घर में अची महफ़ूज़ थी, तुंहिंजे चौधारी बीह रहिया, तोखे मारण जी कोशिशि कयूं, तोखे सलीब ते चाढ़े फाही ॾियण जी कोशिशि कयूं, अथई उहो ॾींहुं। पोइ उन वक़्तु तोखे उन जॻह मां छत खे चीरे खणाए चोथे आसमान ते पुॼायुमि, इहो तूं चोथे आसमान ते पुॻी, छत चीरजी वई, इन्हनि माण्हुनि बनी इसराईल वारनि खां बची वई, कंहिंजे हुकुम सां? साईं तुंहिंजे हुकुम सां। अथई यादि उन वक़्तु तूं इहे दलाइल ऐं निशानियूं, इहे सभु मौजज़ा खणी करे क़ौम जे माण्हुनि ॾांहुं आयो आहीं, पर तब इहे न पिया मञनि, फ़क़ाल अल्लज़ीन कफ़रू मिनहुम इन हाज़ा इल्ला सिहरुम मुबीन, एॾियूं वॾियूं निशानियूं अंधनि खे सॼो पियो करीं, कोड़ वारनि खे शिफ़ायात पियो करीं, पखियुनि में साह पियो विझी, ऐं तौरात ऐं इंजील जो इल्मु पियो माण्हुनि खे ॿुधाई, बचपन में पियो ॻाल्हाई, वॾी उमिरि में बि ओड़ो साफ़ पियो ॻाल्हाई, ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम तुंहिंजे मदद जे लाइ पियो अचे। पोइ इहे सभु निशानियूं मौजज़ा तूं खणी क़ौम जे माण्हुनि ॾांहुं आई यहूदियुनि ॾांहुं, पोइ ख़बर आहे तोखे उन्हनि माण्हुनि उन वक़्तु तोखे छा चयो? साईं तव्हां ॿुधायो, साईं तव्हां ॿुधायो छा चयो? अल्लाह से फरमाए थो फ़क़ाल अल्लज़ीन कफ़रू मिनहुम इन हाज़ा इल्ला सिहरुम मुबीन, उन वक़्तु इन्हनि मुनकिरनि चयो हीउ त जादू आहे, हीउ त जादू आहे जेको अंधनि खे सॼो पियो करे, कोड़ जे मरीज़नि खे शिफ़ायात पियो करे, मुर्दनि खे क़बरुनि मां उथारे पियो, इहो त जादू आहे, जादू जे ज़रिए थो करे। अथई यादि? साईं हा इहो सभु यादि आहे। वइज़ औहयतु इलल हवारिय्यीन अन आमिनू बी व बिरसूली, अथई यादि कुझु थोरा माण्हू तुंहिंजा जेके हुबदार हुआ, जंहिंजो नालो असां हवारियीन रखियोसीं, जीअं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यारनि जो नालो ऐं उन जे हुबदारनि जो नालो सहाबी रखियोसीं, तुंहिंजे हुबदारनि मोहबत वारनि जो नालो हवारी रखियोसीं। पोइ उन्हनि हवारियुनि जे दिलि में इहा ॻाल्हि कंहिं विधी त उन्हनि तो ते ईमान आंदो, कंहिं उन्हनि खे चयो त मुंहिंजे रसूल खे मञो, मुंहिंजे रसूल ते ईमान आंदो, तो या इन्हनि माण्हुनि पाण? साईं न, तो चयो। पोइ उन्हनि छा चयो भला तुंहिंजे हवारियुनि? साईं उन्हनि चयो, क़ुरान थो फरमाए क़ालू आमन्ना वशहद बिअन्नना मुस्लिमून, असां ईमान आंदो अल्लाह जे ज़ात ते ऐं ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जो पैगंबर मञूं था, कलमो पढ़ूं था, ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह, इहो कलमो पढ़ूं था। पोइ हुननि चयो वशहद बिअन्नना मुस्लिमून, असां शाहिदी था ॾियूं त असां मुस्लमान, असां इस्लाम आणे चुका आहियूं।
तो अल्लाह तबारक व तआला ये सब हुज्जतूं कायम कंदो क़यामत जे ॾींहुं पंहिंजे पैगंबरनि खां सवाल जवाब करण खां पोइ ख़ुसूसी तौर ते ईसा अलैहिस्सलाम सां सवाल जवाब कंदो। उन जो मक़सद सिर्फ़ ही हूंदो त उन वक़्तु जेके यहूदी नसरानी ईसाई उते मौजूदु हूंदा जिन जा अक़ीदा ग़लति हुया ईसा अलैहिस्सलाम जे बारे में, जंहिंजे लाइ क़ुर पाक गुज़िरियल आयतुनि में चयो आहे फ़युनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून, हिते नथा मञनि नथा सुधरनि, तालीम ॾियो न, तबलीग कयो न, सेखारियो न, सुधारण जी कोशिशि कयो न, नथा मुड़नि, छॾे ॾियो न, क़यामत जो ॾींहुं ईंदा न पोइ मां पाण ॿुधाईंदुमि उन्हनि खे त हिननि छा कयो, कहिड़नि ग़लति कयो, कहिड़नि सही कयो, पाण ॿुधाईंदुमि तव्हांखे त हिननि छा छा कयो। पोइ हाणे अॼु उहा कैफ़ियत बि ॿुधाए छॾी अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम खां सुवाल जवाब करे, उहे ॻाल्हियूं सभु वाज़िह करे क़यामत जे ॾींहुं यहूदियुनि ऐं नसराननि ग़लति अक़ीदे रखंदड़ वारनि खे कूड़ो कंदासीं, नामुराद कंदासीं। पोइ उन वक़्तु उहे वाक़ई शर्मसार थी करे कंधु झुकाए बीहंदा पंहिंजे पैगंबर जे मौजूदगीअ में, नबियनि सगोरनि जे मौजूदगीअ में, अल्लाह ताला जे बारगाह में, काइनात जे इंसाननि जे आम्हूं साम्हूं जेके नामुराद साबित थींदा उन्हनि जो भला कहिड़ो बचाव थींदो। अल्लाह ताला इहे ॻाल्हियूं क़ुर पाक जे अंदरि बयानु करे उम्मत मुहम्मदी जे माण्हुनि खे सेखारियो। मतां तव्हां मुंहिंजे नबीअ जे बारे में अहिड़ो अक़ीदो रखो, हो ईसा अलैहिस्सलाम खे नऊज़ बिल्लाह खुदा या खुदा जो पुटु या खुदा जो शरीक पिया मञनि खुदाईअ में, मतां तव्हां मुंहिंजे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं सां शरीक बणायो, हाज़िर नाज़िर सम्झो, मतां हुन जे बारे में शिरक कयो, शरीक कयो मूंसां, तव्हां न थियो अहिड़ा? जे अहिड़ा थियऊं न पोइ मां पंहिंजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि पुछंदुसि त तुंहिंजे माण्हुनि, तुंहिंजे उम्मत जे माण्हुनि तोखे जवाबु छा ॾिनो? पोइ यादि रखो जे तव्हां मुंहिंजे नबीअ जे शरीयत खे छॾे ॾिनो, तरीक़त खे छॾे ॾिनो त पोइ मुंहिंजो नबी तव्हांजे मथां जेकॾहिं बीही वियो ऐं चयईं वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, मुंहिंजा रब मुंहिंजे हिन क़ौम जे माण्हुनि क़ुरान छॾे ॾिनो, पोइ यादि रखो मुंहिंजे महबूब जा उम्मती आहियो, अॻुवाट ॿुधाए थो छॾियां क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो नबी जे तव्हांजे मथां ईअं लफ़्ज़ चई बीही वियो त पोइ रियात न कंदो। अॻुवाट अल्लाह तबारक व तआला सेखारे छॾियो आहे त तव्हां त कम से कम मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, तव्हां त अहिड़ा न थियो, तव्हां त अॻियनि जे ग़लतियुनि मां पिरायो ऐं सबक़ हासिल कयो, तव्हां त सुधरंदा वञो, तव्हां त अहिड़ा न थियो जो तव्हांजे करतूतनि खे ॾिसी मुंहिंजो अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो हिचकिचाहट महसूसु करे, तव्हां त अहिड़ा न थियो जो तव्हांजी सिफ़ारिश करण में उनखे दिक़त महसूसु थिए, सदोरा थी अचो, सालिह थी अचो, नेक थी अचो, अबरारनि मुतक़िन परहेज़गारनि मां थी अचो, तव्हां त जिथे खुटो त मुंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी सिफ़ारिश करण में आसानी महसूसु करे ऐं मां हुनखे इजाज़त ॾियण में देरि न कयां। अहिड़ा न थियो जो मुंहिंजे इजाज़त खां महरूम रहो, मुंहिंजे नबीअ जे सिफ़ारिश खां महरूम रहो, अहिड़ा न थियो जो क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो नबी तव्हांजे ख़िलाफ़ थी करे बीहे पोइ तव्हां जहन्नम जे तरे में वञी वञो। त ॾिसो क़ुर पाक जूं आयतूं वक़्त खां पहिरियां उम्मत मुहम्मदीअ जे लाइ केॾी वॾी तालीम खणी आयूं आहिनि, पर अफ़सोस सद अफ़सोस असां गाफ़िल आहियूं, क़ुर पाक जी तालीम खे पढ़ण खां, सम्झण खां, अमल करण खां बिल्कुलु परे आहियूं। अल्लाह ताला शायदि तव्हां असांखे इहे सभु ॻाल्हियूं नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।